नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु जे ॾींहं जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी। अॼु आहे राधा अष्टमी। इन ॾींहुं असां महालक्ष्मीअ जा सॻड़ा ॿधींदा आहियूं ऐं इन ॾींहुं राधा अष्टमी थींदी आहे, यानी राधा माता जो जनम अवतरण थींदो आहे। जन्माष्टमी खां ठीक 15 ॾींहंनि खां पोइ भगवती शक्ति राधा रानी माता जो जनम थींदो आहे। राधा रानी कृष्ण खां 11 महीना वॾी हुई। हिकु कृष्ण प्रेमी लाइ राधा अष्टमी जो महत्व ओतिरो ई आहे जेतिरो कृष्ण जन्माष्टमी जो थींदो आहे। इहो भॼन त तव्हां ॿुधो ई हूंदो, राधे राधे जपो चले आएंगे मुरारी। त जेको भगत राधा माता खे पूजींदो, कृष्ण जो प्यार बि उहो ई पाईंदो। पहिरें मां बि ख़ाली कृष्ण खे पूजींदी हुअसि, सोचींदी हुअसि त कॾहिं मां मथुरा ऐं वृंदावन वेंदसि। पर जॾहिं मां गॾु राधा माता खे पूॼणु शुरू कयो त मां मथुरा ऐं वृंदावन जा दर्शन कया। यानी राधा रानी खे प्रसन्न करण सां कृष्ण कृपा थींदी। यानी कृष्ण जो जेको युगल रूप आहे उनजी ई पूॼा कजे। वृंदावन ऐं मथुरा में हर हंधि राधे राधे ईअं ई ॿुधण में ईंदो आहे। हर कोई माण्हू हुते राधे राधे ई चवंदो आहे। त तव्हां बि कृष्ण कृपा पाइणु चाहियो था, त कृष्ण खे मनाइण अगरि चाहियो था त राधाष्टमीअ जो व्रत ज़रूरु कयो, त तव्हांखे पाण ई कृपा महसूसु थींदी। त मां तव्हांखे ॿुधायां थी त राधाष्टमी जो व्रत कीअं करबो आहे, उन ॾींहुं छा कजे। सभिनि खां पहिरीं त राधा राणीअ जो जनम मथुरा जे रावल गांव में माता कीर्ति ऐं पिता विष्णु भानु जे घर थियो हो। राधा राणीअ जो जनम मंझंदि जे समय ठीक 12 लॻे थियो। पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त राधा राणी 11 महीने ताईं अखियूं न खोलियूं। जॾहिं माता यशोदा कृष्ण खे वठी विष भानुअ जे घर वही राधा राणी खे ॾिसण लाइ, त पहिरियों दफ़ो कृष्ण राधा राणीअ खे ॾिठो। ओॾी महिल राधा राणी पंहिंजी अखियूं खोलियूं ऐं मुस्कुराई। त केॾी अलौकिक कहाणी आहे राधा कृष्ण जी। त राधा अष्टमी जो व्रत कीअं रखिजे। अष्टमीअ जे सुबुह जो सनानु आदि करे व्रत जो संकल्प कजे। उन ॾींहुं फलाहार ते व्रत करिजे, अन्न न खाइजे। थी सके त मंझंदि ताईं यानी 12 लॻे ताईं निर्जल उपवास कजे, यानी बिना पाणीअ के पिए बिना रहिजे। हिकु वेलो खाई सके त माण्हू उहो हिकु वेलो खाए। सात्विक भोजन खाइजे, यानी कि बिना थूम बसर जो अन्न खाइजे। अन्न न खाई करे तव्हां फलाहार बि करे सघो था। जीअं त कृष्ण जन्माष्टमीअ ते कृष्ण अभिषेक गुल फुल जो सिंगार पाण कृष्णा खे कंदा आहियूं, तीअं राधा अष्टमी ते बि ईअं ई कजे। युगल प्रतिमा हुजे त उनखे उन सां गॾु उन जो सिंगार कजे। हाणे पाण राधा माता जे खाइण में सभिनि खां प्रिय शइ छा हुई, त राधा माता खे कचालू सभिनि खां वधीक वणंदा हुआ। ॿिया व्यंजननि सां गॾु कचालू माता खे ज़रूरु भोग लॻाइजनि। उन ॾींहुं राधा अष्टक ज़रूरु ॿुधजे। अगरि तव्हांखे श्री कृष्ण मंदरु तव्हां वञी सघो त राधा अष्टक उते ॿुधजे। अगरि तव्हांजे घर जे आसे पासे इस्कॉन मंदिर हुजे त इस्कॉन मंदिर में वञी करे उहा राधा अष्टक ॿुधजे। अगरि ईअं न करे सघो त घर में ई गोपी समान भाव रखी करे राधा माता जी पूॼा करे सघूं था। असां सभई राधा माता खे वेनिती कंदासीं त उन्हनि जी कृपा असां ते बनी रहे। बोलो राधा रानी की जय। इहो वीडियो तव्हांखे कीअं लॻो कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हां अगरि ॿी का कथा ॿुधणु चाहियो था त तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं नयो वीडियो सां गॾु, नई कथा सां गॾु। पर तव्हां मुंहिंजे चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयो आहे त करे छॾिजो। पासे में घंटीअ जो बटण ज़रूरु दॿाइजो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। जय झूलेलाल। जय श्री राधे।